अस्सलाम वालेकुम। अॼु असीं हिकु घरड़े वारो जानदार एमोबा खे पढ़ंदासीं। एमोबा हिकु घरड़े वारी तंज़ीम मां हुआ ऐं इहो खूर्दबिनी खां अलावा नथो ॾिसी सघिजे। असीं पंहिंजी आम अख सां नथा ॾिसी सघूं। असांखे ख़बर आहे तो खूर्दबिनी माइक्रोस्कोप नंढनि जानदारनि खे नुमाया करे थी, ज़ाहिर करे थी। एमोबा खे अगरि पाण हिन खूर्दबिनीअ में ॾिसूं स्लाइड ते त इन जी शक्ल ऐं सूरत ऐं थ्योरी में इन जूं अगरि ख़ासियतूं पढ़ूं त एमोबा पहिरीं ॻाल्हि त स्टैग्नेंट वाटर, मड ऑफ शैलो वाटर, यानी बीठल पानी या गप वारे पानी में थिए थो पियो, समटाइम पॉन्ड्स में मिले थो पियो। ही हिकु घरड़े वारो यूनिसेल्यूलर आहे। हिन जी साइज़ तक़रीबन 0.25 मिलीमीटर थिए थी। हिन जी का बि हिकिड़ी मख़सूस शक्ल कान्हे। इन खे पाण चवंदासीं इर्रेग्युलर शेप आहे हिन जी, बेढोलाइती शक्ल आहे हिन खे। यानी केॾी महिल असांखे हीअ एमोबा अहिड़ी सूरत में नज़र अची थो सघे त केॾी महिल असां वटि हीअ एमोबा अहिड़ी सूरत में बि नज़र अची थो सघे। छाकाणि त सेल जो ठहियलु आहे त यकीनन इन में साइटोप्लाज़म मौजूदु आहे। साइटोप्लाज़म हिन जो ॿिनि हिसनि में विरहायल आहे। असीं हे शक्ल खणूं था एमोबा जी, ही हिन जी थी वई झली, ही साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकिड़ो एक्टोप्लाज़म आहे, ॿियो एंडोप्लाज़म आहे। एक्टोप्लाज़म मीन आउटर, ॿाहिरियों आहे ऐं इहो साफ़ शफ़ाफ़ आहे, ट्रांसपेरेंट आहे। एंडोप्लाज़म इनर आहे, अंदरियों आहे, सॉल पाणियाठ वारो आहे। ऐं ही जॾहिं त आउटर ॿाहिरियों साफ़ शफ़ाफ़ जेल यानी जेली नुमा आहे। हिन शक्ल में ही जेके तव्हांखे टुबका नज़र अचनि था, हिन टुबकनि खां परियां ही हिसो एक्टोप्लाज़म सॾिबो ऐं ही अंदरियों हिसो टुबकनि खां अंदरि वारो सॼो हिसो इहो एंडोप्लाज़म सॾिबो। झली खां फौरन बाद एक्टोप्लाज़म हूंदो जेको साफ़ शफ़ाफ़ आहे, जेली नुमा आहे, ऐं उन खां बाद में अंदरियों जेको साइटोप्लाज़म जो हिसो आहे उहो एंडोप्लाज़म पाणियाठ वारो हूंदो। ॾिसो हीअ यूकेरियोटिक आहे, यानी हिन में न्यूक्लियस थिए थो ऐं इन खां अलावा हिन में ॿिया बि उज़वा ऑर्गेनल्स बि थियनि था।
सुसंदड़ वैक्यूल कंट्रक्टाइल वैक्यूल बि हिन में मौजूदु आहे। गॾोगॾु ॿिया ऑर्गेनल माइट्रोकोंड्रिया लाइज़ोसोम्स इहे बि मौजूदु आहिनि। सुसंदड़ वैक्यूल कंट्रक्टाइल वैक्यूल छो मौजूदु आहे? छाकाणि त असांखे ख़बर आहे हीउ पाणी में थो रहे, चारों तरफ़ हिन जे पाणी आहे, त मुसलसिल ही पाणी पियो जज़ब कंदो, त पोइ पाणी पवण जे करे सेल फाटी बि सघे थो, पर हीउ सेल नथो फाटे। इन जे करे छाकाणि हीउ जेको हिन वटि वैक्यूल आहे सुसंदड़, जेॾी महिल पाणी सां भरिजी वेंदो त पोइ हू वरी सुसी वेंदो, पाणी हुनजो निकिरी वेंदो, वरी पाणी अंदरि ईंदो वेंदो, वरी फुंडिजी वेंदो। त इहो हिन खे सेल जे पाणीअ जे बैलेंस खे मेंटेन थो करे सुसंदड़ वैक्यूल। उन खां अलावा खाधे जा जुज़ा बि अंदरि मौजूदु आहिनि। ऑर्गेनेल्स माइट्रोकोंड्रिया बि थिए थो। त ही हिकु घड़े वारो हिकिड़ो ई सेल आहे ऐं उहो सेल मुकमल जानदार आहे। हिन में न्यूक्लियस बि आहे, ऑर्गेनेल बि आहिनि, साइटोप्लाज़म बि आहे, झली बि आहे। जीअं पाण हिकिड़ी सेल खे पढ़ंदा आहियूं ईअं हिन खे सेल करे ई पढ़िबो। पर हिन जो जेको साइटोप्लाज़म आहे उहो पाण चयोसीं त ॿिनि हिसनि में विरहायल आहे, एक्टोप्लाज़म एंडोप्लाज़म। उहो छाजे बुनियाद ते? छाकाणि त झली खां अंदरि फौरन अंदरि जेको एक्टोप्लाज़म आहे उहो एंडोप्लाज़म अंदरिए साइटोप्लाज़म जे हिसे खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। अंदरियों हिसो पाणियाठ वारो थिए थो ऐं हीउ एक्टोप्लाज़म जेको आहे सो साफ़ शफ़ाफ़ थिए थो पियो। बाक़ी पाणी वारो ही एमोबा आहे, इहो वाध वेझ बि कंदो, खाधो बि खाईंदो, डाइजेशन हाज़मो बि कंदो, पंहिंजी ज़िंदगी बि गुज़ारींदो, वधंदो वीझंदो ऐं हिकु एमोबा मां ॿ एमोबा बि ठाहींदो। ऐं इन खे पाण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माइक्रोस्कोप खूर्दबीनी जे ज़रिए ई ॾिसी सघूं था।